एक बिजली ट्रिपिंग करे थी बियो घर वारी क्यों आ वेल साईं एसी छोरो वाला के रहियो लांती लिमोल अनमोल नालो साईं अनमोल एॾे ॾिसूं था अला इहो न आहे दुकान फ्रिज में ही पानी पियो तो हेॾो अलाए कर पे थी मिस्त्री आहे अलाए हेॾो गाबन के पानी पीआईंदो आहे इन ॾेई आहे छोरो अलाए काॾे आहे इन माशा अलाए एसियूं त वञियूं पयूं अथव हा हे पई अथव एसी अलाए लांती ठाही आहे अलाए न ठाही आहे हे विया काॾे हलिया अलाए काॾे हलिया रोज़ी कीअं था कनि इहे दरपदर बि तॾहिं आहिनि न इहे ख़ुशहाल आहिनि पोइ बि दरपदर आहिनि साथ पटियूं वेही करे अलाह पगल आया दोनों भर किरियो मूंखां थिए शॉपिंग में अस्सलाम वालेकुम उस्ताद। वालेकुम अस्सलाम बड़ो टाइम लाथी यकीन करे बस चौथो डी एसी तो हाने ठई वई न केर चंगो जो यार ठाए गर्मी एडी लगी पई आ खुदा जो गाल्स के छड तू हाने बुत सही न बाबा छा बुधाई जडी पैसा जे के तू चा मा आंदा हल न के जा बाबा एक चंद्रो बिस्मिल्लाह एक ट्रे गाल बुध हां ए हाने 3000 दी तू चाया 3500 हां भले वठ 3500 जो खैर आ बदाणी ये न कर खैर आ मसलो न ला एसी तैयार है मोजी तू खणी वन तू मां शहर को थोरो सौदो वठी जा ओडो पो रक्षो कराई तो जा पो खई वे तुम ढाई तो चंगड़ी थी न तू टेंशन ही न करी थदी हवा ने बिजली हुजे न तो थद हुंदी हां यार चौथो नी पखे ते सुमा तो जली वाले न कर टेंशन ही न कर वणनार भी करना है हां कम तो पको क्यों तो साईं तू दिल जाए कर यार वणी भी कर मां बस सौदो वठी जा बात सफा वीवीआईपी चला तू मुतमईन थी वणी रे लोग ए उस्ताद यार अगे महीने में जगह तू ठाए दी ना बस बड़ी नाली वरी खराब थी वई साईं नती दी दे खराब थे गारंटी आ मां ठाए दी ठीक है यो सारा गैस बेस विद सी ना पानी में तो मजारी गाल है एसी में गैस पोंदो ना हां गैस ठीक है जल्दी आ क्या ना बाबा वने ना बियो कम का ना है माके भयो भयो ई तो मुतवारा साईं बस अल्लाह देण वारा साईं सरो होयो एक बाटे वया काडेला लांती दिसी बधु ई दे कपड़ा में बूट पिया था ने कपड़ा बूट भी अल्लाह को देना खुदा यो कसवा अल्लाह है तो दिसी न वटे कोई अल्लाह बुद्धि नहीं पैसा भी मिलिया ईद शॉपिंग कपड़ा मिस्त्री नहीं कल लई है ना अल्लाह छोरा दिसी न वटे कोई आचे तो न तो कुछ लाए अब अस्सलाम वालेकुम उस्ताद वालेकुम सलाम अदा आलिया अभी भी खणी दो चा तैयार आदा दे तैयार न ऐसी तो तैयार पैसा अच्छा पैसा कोने ॾेइयो मां जो कुछ मां सौदो वठी जा बाजार में केडी मतलब बाबा पैसा दे में चरियो हां दिमाग खराब थई यार हाणे मजाक करे दोस्ताद अलाए छा धंधे में मजाक थींदी आ अबा हाणे हिते वेठे बाबा मां आयो ही हाणे हां तू कम ते वे मां हाणे हां तू केडी मल आए अबा ये तो के डाड़ी हुए तो तू 3500 चे 3000 ना मत बदी चे ठीक आ खणी वन बाबा के बे के दिंदा चरियो हां दिमाग खराब तुम पैसा रे पो पाई शे खण बाबा ए नूर जो कसम मां 3000 ॾेई वा हां माखे न मिलिया नो बेओ को तू के बे के ना हुंदे ना तू ॾेई छड्या हुंदा न पैसा अदा ओ देखो काको हिते वेठो हुयो मां वरी हिते वेठो ये गणे 3000 ॾिना मां चे ठीक आ तू एसी खणी वन चटपी यार हिते कपड़ा सुबह मां वठी आयो चौपल भी नवा पिया तुजी गाल सही या लगे तो कोई आयो आ हां बा कुरान दे ते काको वेठो जो भी सामान खरीयो तो जो भी सामान खरीयो ए मुझे 9 वगा पिया हिते चौपल पिया मैं इते सुबह वठी आयो आ ए मुयो केड़ो लांतीन रोयो जो चती ॾेइयो माखे 3000 जी मरी असे अरे घणा पैसा वते 3000 दाए न नूर को समा ओए तू पंजे 3000 के छने मुझे 50000 जोड़ो 3500 या छबा बा अबड़े यो के रोयो लांतीन मागे केड़ी खबर है बा हाने मां जा के मुजो रक्षो बीटो दी ने तर बंद कर माखे पैसा दे दाए नुकसान थी वियो मां थाने ते तो मैं 3000 त बता दी न छो मां का थे बता है ए बाकी के रोयो अलाए केरो दा मुजो साहब मैं थाने ते भला मुजी भी तो चोरी थी यार
ॿुध यार थाणे वारी ॻाल्हि भली कई थी हा न नुक़सान तुंहिंजो बि थियो आहे मुंहिंजो बि थियो आहे हाणे ॻाल्हि ॿुध हा। मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा मासूम बचड़ा ने एसी मां घर हणाया पोइ थाणे त तोसां गॾु आहे न मां हा ए ॾिस ठीकु आहे तूं चवें थो त भला तो ते एतबार कयां थो पर यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुध ईद जो मौक़ो थी पुलिस वारा कातियूं तिखियूं कयूं वेठा थी हलंदासीं एनसी कटाईंदासीं हर भर 5-6 हज़ार वठंदई हाणे 4-5 हज़ार तुंहिंजो सामान वियो 3 हज़ार मुंहिंजो वरी 10 हज़ार ॿिया ख़र्च ईंदो ॻाल्हि त भली करे थो यार बस ॾेस नियत बाबा हाणे हुनखे बि ईद जी ज़रूरत हूंदी बसि अलाह हुनजी ॿुधी ईद थी न असांजो मोकारो थी वियो तूं बि कंहिंसां ठगी कई हूंदी न बापू हीअं तारड़ी गंढी हूंदई चवंदी बाबा 5,000 लॻी न बा मां ईमानदारी सां कमु कंदो हाणे लोड पुट मां हलाए थो आहियां बसि ठीकु आहे दा अहिड़ा लालती माण्हू बि अथव दा इहे दुकान अकेला करे न वञो पोइ ग्राहक बि वयल में त दुकानदार बि वयल में